अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं कनकोट खां, जिथे कनकोट घोसपुर में सिंधी नौजवान फोरम तरफ़ां सिंध में ॾारनि खे जाली डोमिसाइल ठाहे ॾियण वारे अमल ख़िलाफ़ नौजवाननि पारां एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। सिंधी नौजवान फोरम जे अॻवानी ज़हीर अहमद ओगाई, तारिक अहमद भयो, मीर संदराणी, बाबर शेख ऐं शहबाज मीरानी ॿियनि जी अॻवानी में घोसपुर शहर जे शाही बाज़ार खां रैली कढी घोसपुर जी मीडिया सेंटर आॾो सिंधी फोरम जे नौजवाननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं नौजवाननि पारां ॾारनि खे जाली डोमिसाइल ठाहे ॾियण वारे अमल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां आॾो दाईंदे चयो आहे त सिंध में ॾारनि खे जाली डोमिसाइल ठाहे ॾेई सिंध जे हक़नि ते दाड़ो हयो पियो वञे। सिंध में ॾारनि जे लोद खे जाली डोमिसाइल ॾेई सिंधी नौजवाननि जी नौकरियुनि ते दाड़ो हयो वियो आहे ऐं सिंधी नौजवान बुख ऐं बदाली वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। के वरी बेरोज़गारी खां तंग अची ख़ुदकशियुनि ते मजबूर थी विया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो आहे त फौरन ॾारनि जा डोमिसाइल ऐं NIC कार्ड रद्द करे खेनि नौकरीअ मां फ़ारिग करे सिंध जे अवाम सां इंसाफ़ कयो वञे। उन्हनि चयो आहे त ॾारनि जा डोमिसाइल रद्द न कया विया त एहतजाजी मुज़ाहिरा वधाया वेंदा। रिपोर्टर शौकत अली भयो, हक़सत न्यूज़, कनकोट।